बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में एजुकेशन वर्क्स एंड सर्विसेज जे प्लाट ते गैर कानूनी कब्जो हटाइण लाइ डेप्यूटी कमिश्नर गजनफर अली कादरी जी निगरानी में ॿीहर ऑपरेशन। सरकारी प्लाट ते कब्जो कंदड़ एसडीओ आप पाशी ऐं डीसी में मुंहमारी। कब्जो हटाईंदड़ क्रेन ड्राइवर खे धमकियूं। क्रेन ड्राइवर कम करण खां इनकार करे छॾियो। डीसी ड्राइवर खे गिरफ्तार कराए वरितो। एसडीओ आप पाशी अनवर मुगैरी डीसी सां मुंहमारी कंदे चयो त बासरन पारां कयल कब्जा ग्रीनलैंड होटल, मिराज होटल ऐं पेट्रोल पंप्स खिलाफ बि कार्रवाई कई वञे ऐं बाद में असांजूं जायूं ड्राहियूं वञनि। जंहिं डीसी पारां खेस जवाब में चयो वियो त अवां दरखास्त ॾियो, असीं कार्रवाई कंदासीं। बाक़ी फुज़ूल जी बहस कंदव ऐं सरकारी कम में रुखनो विझंदव त अवां खिलाफ ड्यूटी अटका जो केस दाख़िल कयो वेंदो। वाज़े रहे त समूरी कार्रवाई वफ़ाकी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा मलिक तरफ़ां वली ख़ान जखरानी पारां सरकारी प्लाट ते अदावत खिलाफ दरख्वास्त ॾियण बाद कई वई आहे। छुल में जीलानी ग्राउंड वारे इलाइक़े जो नीगर 8 वरनि जो बिलावल भट्टी पोलियो में वठिजी वियो। मासूम नीगर जी टंग सुकी वञण सबब घुमण में भी परेशानी थियण लगी। मामले खां सेहत खातो लाइल्म बणियल। मुतासिर नीगर जे वालिद पोरियत गुलाम यासीन भट्टी जो चवण हो त मुंहिंजे नीगर खे पोलियो जा फुड़ा नाहिन पियारिया विया, जंहिं सबब हू पोलियो में वठिजी वियो आहे। सेहत खाते खां अपील थो करियां त नीगर जो इलाज करायो वञे। जैकबाबाद में मौलादात पुलिस कतल केस में रूपोश तालीम खाते जो मुलाजिम ऐं JUI अगवान मोहम्मद सिद्दीक रवाही खे गिरफ्तार करे वरितो। जवाबदार पारां गिरफ्तारी दौरान पुलिस सां मज़ाहमत। पुलिस मथां कूड़े केस में फासाइण जा इल्जाम। सहाफ़े नाडो दाहूं पुलिस एहलकार खेसि टंगो टाली करे मोबाइल में विझी खणी विया। होॾां JUI अगवान ऐं तालीम खाते जे मुलाजिम सिद्दीक रवाही जी गिरफ्तारी ते ज़िलई अमीर डॉक्टर AG अंसारी, हाफिज़ मीर मोहम्मद बंगलानी ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो। अगवाननि चयो त मौलादात पुलिस सिद्दीक रवाही जो नालो केस में खोले फासाइण चाहे थी। मौलादात पुलिस मूजिब तालीम खाते जो मुलाजिम सिद्दीक रवाही गुनाह नंबर 1/2020 में रूपोश जवाबदार आहे, जंहिं केस में कत्ल ऐं दहशतगर्दी जा कलम शामिल आहिनि। ॿी ॾींहुं अॻु जैकबाबाद में क़तल थी वियल सैयद असलम शाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सैयद बिरादरी जे मर्द तोड़े औरतनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं शिकारपुर रोड ते धरणो हणी रोड बंदि कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवण हो त 20 ॾींहं गुज़री वञण बावजूद पुलिस असलम शाह जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। असीं SSP खां घुर था करियूं त सैयद असलम शाह जा कातिल गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। जैकबाबाद में ॻोठ लाल बख्श बुघियो वासी नौजवान नूर अहमद बुघियो कराची वासण 25 वरियनि जी बिल्किस लाशारी सां कराची सिटी कोर्ट जी इजाज़त सां प्यार जो परणो करे छॾियो। नौजवान प्रेमी जोड़े जैकबाबाद पहुची पंहिंजे वकील ज़ाहिद सूमरो मार्फत जैकबाबाद जी अदालत में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी ऐं प्रेस क्लब में छोकिरी जे वारिसनि ख़िलाफ़ एहतजाज भी कयो। बिल्किस लाशारी जो चवण हो त 1.5 महीनो अॻु असां पसंद जो परणो कयो आहे, जंहिं बाद मुंहिंजो भाउ उवैस लाशारी ऐं मुंहिंजे मुड़ुस नूर अहमद बुघियो जो भाइटो एहसान बुघियो मौत मार धमकियूं ॾियनि था, जंहिं सबब असांजी हयातिन खे ख़तरो आहे। तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जैकबाबाद में ऑल सिंध संगीतकार एसोसिएशन पारां लॉकडाउन तहत बंद कयल शादी हॉलन सबब प्रोग्राम न थियण ख़िलाफ़ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो इमदाद लाशारी, ख़ालिद सूमरो, बाबल जमाली, फयाज़ जखरानी, संतोष कुमार, बाबर खोसो ऐं ॿियनि जी अगवानी में कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण हो त SOPs तहत शादी हॉल खोलिया वञनि त जीअं असीं संगीतकार पंहिंजो रोज़गार करे सघूं। घारो में तेज रफ्तार मज़दार रिक्शा मथां चढ़ी वई। रिक्शा ड्राइवर आसिफ शेख मौके ते ई फौत। पुलिस मूजिब वाक़ियो तेज रफ्तारी सबब पेश आयो आहे। नौजवान रिक्शा ते बर्फ खणी वञी रहियो हो। वाक़े बाबत जांच करे रहिया आहियूं। मुबारकपुर शहर में ठुल तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ठुल, जोंगल, मीरपुर बुरड़ो, गढ़ी हसन, बाहू खोसो समेत ॿियनि इलाइक़नि में PPHI सेंटर्स ते कम कंदड़ डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ ऐं ॿिए अमले पारां पक्को करण, रिस्क अलाउंस न मिलण ऐं हेल्थ प्रोफेशनल अलाउंस लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। PPHI जे मुलाज़िमनि डॉक्टर सफ़ीउल्लाह भुट्टो, डॉक्टर किशोर कुमार, इम्तियाज़ शाह, अल्लाहदाद कट्टो, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम मलिक, मोहम्मद अकरम, अब्दुल हफ़ीज़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 2006 खां कम करे रहिया आहियूं ऐं 2013 खां पक्को करण जी मंज़ूरी मिलण बावजूद असांखे पक्को नाहे कयो वियो। मुतालबा हल न थिया त सख़्त एहतजाज कंदासीं।
बोजदार वदा में ॻोठ साईंदाद सियाल वासी सॉफ्टवेयर इंजीनियर ख़ालिद हुसैन सियाल जो पंहिंजी ई बिरादरी जे बासर माण्हुनि ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी एहतजाज। नौजवान जो चवण हो त रोज़गार सांगे कराची रहंदो आहियां, 3 सालनि खां पोइ मोटी आयुसि त घर खे खाट लॻल हुई ऐं घर में पयल समूरो कीमती सामान चोरी थियल हो, जंहिं पुठियां सब इंस्पेक्टर जमशेद सियाल, नदीम सियाल, मुबीन सियाल, पीराणो, नसीम ऐं मोहम्मद यासीन सियाल मुलविस आहिनि, जन ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई न करे रही आहे। SSP खे अपील थो करियां त मामले जी जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ऐं रेड़की भरिसां रावती में 4 ॾींहं अॻु बैटरीज़ जी दुकान ते कम कंदड़ नींगर नवीद चन्नो सां बदफैली जो इंकशाफ। वारिसनि पारां नींगर जे वालिद गुलाम सरवर चन्नो ऐं ॿियनि जी अॻवानी में रावती थाणे आॾो एहतजाज। संदन चवण हो त जवाबदारनि पारां बैटरी पहुचाइण जे बहाने चाह में नशो ॾेई इज्तिमाई ॾाढाई जो निशानो बणायो वियो ऐं बेहोशी वारी हालत में खेसि वाह किनारे फिटो कयो वियो, जंहिंजो केस अफज़ल मलिक समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल हुअण बावजूद पुलिस कार्रवाई न करे रही आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।